जी नाज़रीन, ख़बर शामिल कंदासीं। कराची खां غازي ॻोठ मथां पुलिस जी चढ़ाई, औरतन معصوم ॿارڙن ऐं मर्दन ते तशदद ख़िलाफ़। कराची प्रेस क्लब अॻियां जसقم مرڪزي اڳواڻ दीदार शाम इलाही बख़्श ॿيڪڪ اشرف ڪلھوڙو آصف رضا مگسي سهيل भुट्टो اصغر بروهي انور جمالي GM سيال جي اڳواڻي ۾ احتجاجي مظاهرو कयो वियो। احتجاج دوران میڊيا سان جسقم مرڪزي اڳواڻ ديدار شام इलाही बख़्श ॿيڪڪ اشرف ڪلھوڙو چيو ته कराचीअ में धारिين کي آباد ڪرڻ لاءِ بهريا ٽاؤن سميت سوين غير قانوني هائوس اسڪيمون جوڙيون ويون آهن، پر धरतीअ जे वारसनि खे कराची मां बेदख़ल करण लाइ क़दीमी ॻोठ ढाहिया वञनि था। अब्दुल्ला शाह غازي ॻोठ खे ढहण लाइ सरकारी मशीनरी इस्तेमालु कई वई आहे, जंहिं जी मज़म्मत कंदे घुर कयूं था त غازي ॻोठ जे ॻोठाणनि मथां तशदद घर ढहण जो केस दाख़िल करे ॻोठाणनि सां इंसाफ़ कयो वञे।